अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिस रहिया हक़ सच न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां अहम ख़बर शामिल कयूं था क़ंगरी खां, जिते SDO वाबडा पीर जो ॻोठु असदुल्ला मेमण पंहिंजी टीम सां गॾु ॿीहर कुंडी माफ़िया जे ख़िलाफ़ हरकत में अची वियो आहे। तफ़सील मूजिबि कची आबादी पीर जे ॻोठ में मीटर वारनि जी कंप्लेन मिलण ते कची आबादी ऐं कुंडियुनि लॻाइण वारनि लाइ सख़्तु कानूनी कार्रवाई कई वई आहे। केतिरनि ई कुंडियुनि लॻाइण वारनि खे पुलिस हवाले कयो वियो आहे। उन करे कची आबादी पीर जे ॻोठ में बिजलीअ जी बेहाली दुरुस्त थी, जंहिं करे कची आबादीअ जे माण्हुनि में ख़ुशीअ जी लहर ऐं कची आबादी जे माण्हुनि जो चवणु हो त असां SDO पीर जो ॻोठु असदुल्ला मेमण जा शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं असांजी कंप्लेन ते एक्शन वठी असांखे कुंडियुनि लॻाइण वारनि खां बचायो, जंहिं करे असांजे ॻोठ जी बिजली बेहाल थी सघी आहे। रिपोर्ट करियो आहे सराज अहमद क़ंभर, हक़ सच न्यूज़ क़ंगरी।